अॼु पाण ॿारनि जो सबक़ टेवियूं लिखण सिखंदासीं। अचो त सबक़ खे लिखो। सबको टेवियूं, सबको टे आवाज़नि सीं ज़बर स बे ज़बर ब काफ पेश को। सिकन ते कीअं लिखबो आहे? सीन सिटी खे पहिरीं कढंदासीं, ही सीन सिटी मथे ज़बर थियो सीन ज़बर स, उन सां गॾु बे ज़बर ब बे बदक ऐं ज़बर बे ज़बर ब काफ पेश को, काफ कलम, काफ कलम मथे पेश काफ पेश को। सबको टेवियूं टेये टे, टे टोपी खे ये ॾींदासीं, तॾहिं थियो टेये टे वावीह ज़रबी, ही वाव ही ये ही ज़ेर वावीह ज़रबी, हे वाव नून पेश हो, हे हरणी वाव नून पेश हो, टेवियूं टेये टे वावीह ज़रबी, हे वन पेश हो टेवियूं। सॼो पन्नो, सॼो ॿ आवाज़नि सीं ज़बर स ॿिए वाव जो, सीं ज़बर स ही सीन सिटी मथे ज़बर सीं ज़बर स ॿिए वाव जो। जंहिंजी बि जॾहिं कंहिं लफ़्ज़ जे अॻु में या विच में लिखबो आहे त उहो कीअं लिखबो आहे? ही करे ही ये ऐं वाव, ये वाव जो। सॼो पन्नो पे ज़बर प नून पेशनो, पे ज़बर प नून पेशनो, ई नून ई पेश नून पेशनो पन्नो। अधो पन्नो अलिफ ज़बर है दाल पेश दो, अलिफ खे की करंदासीं ही ऐं मथे ज़बर ॾींदासीं, ही अलिफ ज़बर है दाल पेश दो, दाल धोबी खे करंदासीं ऐं मथे पेश ॾींदासीं, ही तो दाल पेश दो। अधो पन्नो पे ज़बर प नून पेशनो, ही पे ज़बर प ही नून नथ ऐं मथे पेश नून पेशनो पन्नो। पन्न जो ज़रो, पन पे ज़बर प नून ज़बर न, पे ज़बर प नून ज़बर न पन्न। जो जीम वाव जो, ई जीम ई वाव जो, जीम वाव जो। ज़रो ज़ाल ज़बर ज़ रे वारो, ई ज़ाल ज़रो ज़ाल ज़बर ज़ ऐं रे रिच, ही वाव रे वाव रो ज़रो। माओ मिठो आहे, माओ मीम अलिफ मा हमज़ो वाओ, ही असां मीम मस खे कढंदासीं ऐं उनखे अलिफ ॾींदासीं, हिते मीम अलिफ मा हमज़ो वाओ, हमज़ो खे सिर ते ही लिखंदासीं, ही हिते हमज़ो वाओ माओ मिठो आहे। मीम ज़र में ठे वाठो, ही मीम ज़र में ठे वाव ठो मिठो आहे। अलिफ मद आ, हे ये अलिफ, ही मद अलिफ मद आ, हे ये हे, ही हे ही ये, हे ये हे आहे। माए जो ज़रो वठो, मीम अलिफ मा हमज़ो ये, मीम अलिफ मा ही मीम अलिफ मा हमज़ो ये, ही हमज़ो ही ये हमज़ो ये। माए जो जीम वाव जो, ई जीम ई वाव जीम वाव जो। ज़ाल ज़बर ज़ रे वारो, ही ज़ाल ज़बर ज़, ही रे रिच ई वाव रे वाव रो, ज़ाल ज़बर ज़ रे वाव रो ज़रो। वाव ज़बर वाव ठे पेश ठो, ही वाव ज़बर वाव ठे पेश ठो, ही ठे ठोंठ मथे पेश ठे पेश ठो वठ। पन्नो साओ आहे, पन्नो पे ज़बर प नून पेशनो, ही पे ज़बर प नून पेशनो, ई नूनथ मथे पेश नून पेशनो पन्नो साओ आहे। सीन अलिफ सा, ये सीन के अलिफ, ही तो सीन अलिफ सा हमज़ो आओ, हमज़ो के ही लिखबो आहे ऐं उनखे वाव ॾींदासीं, ही तो हमज़ो आओ साओ आहे। अलिफ मद है ये है, ये अलिफ ही मद अलिफ मद आ, हे ये है ही हे ही ये, हे ये है आहे। पन जो अधो खणो, पन पे ज़बर प नून ज़बर न, ही पे ज़बर प ही नून ज़बर न पन। जीम वाव जो, ई जीम ही वाव जीम वाव जो। अधो अलिफ ज़बर है, ही अलिफ ज़बर है, ही दाल धोबी दाल ऐं मथे पेश, ही थियो दाल पेश दो। अधो अलिफ ज़बर है दाल पेश दो। अधो खे ज़बर ख, ही खे ज़बर ख णून पेशणो। जॾहिं णून कंहिं लफ़्ज़ जे आख़िर में लिखबो आहे त उहो हीअं लिखबो आहे ऐं हिन खे णून ॾींदासीं, नरड़ो तो 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 ही थियो णून ऐं मथे पेश णून पेशणो खणो। सबको टेवियूं, सॼो पन्नो, अधो पन्नो, पन जो ज़रो। माओ मिठो आहे, माए जो ज़रो वठ। पन्नो
साओ आहे। पन जो अधु खणो। ये मुझे सबक टेवियों लिखण वाली वीडियो तव्हांखे कीअं लगी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक या शेयर ज़रूर कजो ऐं मुंहिंजे अंथर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।